बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। ख़ुदा जो फज़ल करम हमेशह तव्हां ते रहे, जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे ज़मीर मुश्तरिक। हिन खां पहिरियां असां ज़मीर इशारे ऐं उन जा हिसा पढ़ी आया आहियूं। त उन जा केतिरा हिसा आहिनि? ज़मीर इशारे जा 2 हिसा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे ज़मीर इशारो क़रीब, ॿियो आहे ज़मीर इशारो बईद। ऐं हिन खां पोइ नेक्स्ट पियो अचे असांजो ज़मीर मुश्तरिक यानी रिफ्लेक्सिव प्रोनाउन। हाणे मुश्तरिक लफ़्ज़ खे जेकॾहिं असां ॾिसूं, मुश्तरिक लफ़्ज़ जी माना ई हूंदी आहे गॾियल। गॾियल यानी जॉइंट थियल हुजे, सही आहे। हाणे मुश्तरिक ज़मीर मुश्तरिक यानी कि उहो ज़मीर जेको गॾियल हूंदो। हाणे कंहिंसां गॾियल हूंदो उहो असांखे हिन जे डेफिनेशन मां ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, हिते असां हिन जी डेफिनेशन लिखूं था। उहो ज़मीर जेको जुमिले में फ़ाइल सां गॾिजी कमु अचे उनखे ज़मीर मुश्तरिक चइबो आहे। ठीकु आहे, हाणे हीअ थी वई हिन जी डेफिनेशन। हाणे ॾिसो, उहो ज़मीर जेको जुमिले में फ़ाइल सां गॾिजी कमु अचे उनखे ज़मीर मुश्तरिक चइबो आहे। हाणे फ़ाइल, इन खां पहिरियां असां ॾिसूं त फ़ाइल आहे छा, तव्हांखे आई होप ख़बर हूंदी। हाणे हिन खे तव्हां स्क्रीनशॉट कढो, छो त मां हितां ही मिटाए छॾींदमि। ज़मीर जी डेफिनेशन आहे छा? हाणे उहो ज़मीर जेको फ़ाइल सां गॾु अचे, फ़ाइल जुमिले में छा हूंदो आहे इहो त तव्हांखे ख़बर हूंदी। जेकॾहिं पहिरियां बि ख़बर आहे त उनखे असां ॿीहर हिते दोहरायूं था त फ़ाइल उहो हूंदो आहे जेको कम जो कंदड़ हूंदो आहे। सही आहे, कम जो कंदड़ फ़ाइल हूंदो आहे। जुमिले में कम जो कंदड़, जुमिलो में 3 हूंदा आहिनि, हिकु फ़ाइल, मफ़ूल, टियों फ़ेल हूंदो आहे। ठीकु आहे, उहो मुकमल जुमिलो हूंदो आहे, चवराईंदो आहे। हाणे फ़ाइल जो त असांजो हिते ज़िक्र हुयो फ़ाइल जो, त उहो ज़मीर जेको फ़ाइल सां गॾिजी कमु अचे उनखे ज़मीर मुश्तरिक चइबो आहे। हाणे मिसाल था वठूं, ख़ुदा ख़ुद पुछंदो। हाणे हिते ख़ुदा ख़ुद छा आहे? हिते ज़मीर मुश्तरिक आहे। हाणे ख़ुदा छा आहे? ख़ुदा एज़ ए फ़ाइल आहे, फ़ाइल यानी कम जो कंदड़ आहे। इन करे ख़ुद हिते छा थी वियो? इहो ज़मीर मुश्तरिक थी वियो। ठीकु आहे, हाणे उन खां पोइ आहे तूं पंधु नकी कर। तूं पंधु न कर। हाणे तूं पंधु, हिते पंधु छा आहे? हिते ज़मीर जेको आहे सो मुश्तरिक आहे। उहो तूं कंहिंसां गॾु कमु आयो आहे, इहो तूं यानी फ़ाइल सां गॾु कमु आयो आहे। हाणे उन खां अलावा नंबर 3 आहे असीं पाण रहम घुरूं था। असीं पाण रहम घुरूं था। हाणे हिन में पाण छा आहे?
पाण इहो ज़मीर मुश्तरक आहे कंहिंसां गॾु आहे फ़ाइल सां गॾु कमु आयो आहे। असीं छा आहे कम जो कंदड़ आहे, इहो फ़इल आहे उन सां गॾु कमु आयो आहे। ठीकु आहे। हाणे हीउ हुयो ज़मीर मुश्तरक यानी असां हुनखे छा ॾिठोसीं, मुश्तरक जी माना ई आहे गॾियल। ठीकु आहे। जेकर हिनखे असां ॿीहर दोहरायूं त मुश्तरक जी माना छा आहे, गॾियल आहे। हाणे उहो कंहिंसां गॾियल हूंदो, उहो फ़ाइल सां गॾु जेके कमु अचे उनखे ज़मीर मुश्तरक चइबो आहे। ठीकु आहे। आई होप तव्हांखे हीअ हिते सम्झ में अची वियो हूंदो। उनखां पोइ असांजो जेको नेक्स्ट टॉपिक आहे उहो आहे ज़मीर इस्तफ़हाम। ठीकु आहे। उहो आहे इंटीरोगेटिव प्रोनाउन जेको हूंदो आहे उहो, उनखे सुभाणे इंशाअल्लाह ॿिए वीडियो में असां डिस्कस कंदासीं। हिनखे हाणे हिते ई असां जेको आहे सो कंप्लीट था कयूं, वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।